एंटार्कटिका में एक बरंदड़ जबल आहे जेको हर रोज लखे रुपयनि जो सोन कढे थो। एंटार्कटिका जो जबल एरियस बरंदड़ जबल सोन जा ज़रड़ा उछाए थो। सोन जा सुकल ज़रड़ा गरम गरम दूहे में गॾु थियनि था ऐं हज़ारे किलोमीटर परे पखिड़जनि था। एंटार्कटिका में 3 बरंदड़ जबल वक़्ती तौर ते लावा फूकींदा आहिनि। एंटार्कटिका में सभ खां वॾो बरंदड़ जबल एरिबस मां हर रोज़ लखे रुपयनि जो सोन निकिरे थो। 12,448 फुट जी ऊचाई ते जबल एरिबस एंटार्कटिका जे 138 आतिशफ़शाननि मां हिकु आहे जेको धरतीअ जे थधे बराज़म में वाक़िअ आहे। उन्हनि मां 3 आतिशफ़शान वक़्ती तौर ते लावा ख़ारिज कंदा आहिनि। कोपेनहेगन यूनिवर्सिटी जे 2022 जे मुताले मुताबिक़ अक्सर बर्फ़ सां ढकियल बराज़म एंटार्कटिका में हिकु भेरो केतिराई बरंदड़ जबल हुआ जेकी अॼु धरतीअ ते मौजूद आतिशफ़शान जबलनि खां केतिराई भेरा वॾा हुआ। जबल एरिबस हिन वक़्तु एंटार्कटिका में सभ खां वॾो बरंदड़ जबल आहे। उहो पहिरियों भेरो 1841 ईस्वी में बरतानवी मुहक़िक़ कैप्टन सर जेम्स पारां दरियाफ़्त कयो वियो, जॾहिं त उन मां लावा ऐं गैस बि ख़ारिज थी रहिया हुआ। साइंसी जर्नल न्यू साइंस जे 1991 ईस्वी जी रिपोर्ट मूजिबि हिन आतिशफ़शान जबल मां निकिरंदड़ गैस में 0.1 खां 20 माइक्रोमीटरनि जी माप जा सोन जा ज़रड़ा मिलिया आहिनि, जॾहिं त उन जे भरिसां बर्फ़ मां 60 माइक्रोमीटरनि जा ज़रड़ा पिणु ॻोल्हिया विया आहिनि। रिपोर्ट मूजिबि हिन जबल मां हर रोज़ लॻभॻि 80 ग्राम सोन गरम गैस जे दूहनि सां गॾु निकिरंदो आहे। हिन सोन जी क़ीमत लखे रुपया आहे। 1991 ईस्वी में साइंसी जर्नल एडवांसिंग अर्थ एंड स्पेस साइंसिस में शाया थियल हिक रिपोर्ट में साइंसदाननि चयो त सोन जा केतिराई ज़ख़ीरा आतिशफ़शानी पथरनि में मिलिया आहिनि। जेकॾहिं माहिर उहो मालूम करे सघनि त सोन उन्हनि आतिशफ़शाननि मां कीअं अचे थो त सोन जे ज़ख़ीरनि खे ॻोल्हणु आसान थी वेंदो। हवा में वहंदड़ सोन सां हिक ई वक़्तु अमीर थियणु को सवलो कमु नाहे। साइंसदाननि मूजिबि सोन जा उहे सुकल ज़रड़ा हवा ज़रिए परे परे ताईं पखिड़जनि था ऐं अहिड़ा ज़रड़ा हिन आतिशफ़शान खां 1000 किलोमीटर परे बि लभनि था।